सलाम साथियों, आया तव्हांजो होस्ट काशान। अॼु तव्हांखे जे बूटे जे बारे में ॿुधाईंदसि। उन बूटे खे ॻोल्हण में असांखे काफ़ी वक़्तु लॻो ऐं उन बूटे जो नालो आहे बतल। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। नाज़रीन, ही बि जंग में थींदड़ आम जाम नज़र ईंदड़ बूटो आहे। बतल जो बूटो अक्सर करे वहंदड़ पाणी जे किनारनि ऐं सैलाबी ज़मीन में थींदो आहे, पर किथे किथे हिन बूटे खे कलराठी ऐं खारियुनि ज़मीननि में बि ॾिसी सघिजे थो। ही आहे बतल जो बूटो। बतल जो कद अक्सर करे 2 खां 2.5 फुट थिए थो। हिन जा पन पालक जे पननि वांगुरु डिघा ऐं थापावा थियनि था। बतल जे पननि ऐं ॾांडियुनि मां खीर बि निकिरंदो आहे। बतल जी चोटी में एक पीले रंग जो गुल बि थींदो आहे, जेको बाद में वरी अछो थी वेंदो आहे। बतल जो पीलो गुल सुबुह जो थींदो आहे ऐं अछो गुल शाम जो थींदो आहे। हींअर शाम जो वक़्तु आहे, तंहिं करे असां पीलो गुल नथा ॾेखारे सघूं, सिर्फ़ु अछो गुल ॾेखारे सघूं था। हीअ आहे बतल जो अछो गुल। बतल जो गुल सिर्फ़ नंढड़नि तंदनि ते मुश्तमिल हूंदो आहे, जेके तेज़ अछे रंग जूं थींदियूं आहिनि। उहे तंदूं एतिरियूं नाज़ुक हूंदियूं आहिनि जो हवा जे मामूली झोंके सां उॾामी वेंदियूं आहिनि ऐं पोइ बतल जो बूटो टोड़ो थी वेंदो आहे। बतल जे गुल खे ॿहिराड़ी जा ॿार अक्सर करे फूकू ॾेई पिया उॾाईंदा आहिनि ऐं मज़ा वठंदा आहिनि। ही ॿहिराड़ी जा ॿार बतल जे बूटे जे गुल खे फूकू ॾेई उॾारे रहिया आहिनि। ही उॾारण जी कोशिशि करे रहिया आहिनि, पर हिननि खां नथो उॾरे। हवा जे झोंके सां उॾियल गुल ऐं बतल जो टोड़ो बूटो तव्हां ॾिसी सघो था। बतल जे बूटे खे मेहूं, बकरियूं ऐं रिढूं वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। बतल जा पन तमामु नरम हुजण करे जंगली ऐं पालतू पखियुनि जी पसंदीदा खुराक हुजे थी। यूट्यूब जे चैनल काला तितर जे ऑनर आमिर अली ॿुधायो त बतल असां अक्सर करे तितरनि खे उन करे खाराईंदा आहियूं जो उन सां तितरनि जो पेट साफ़ थिए थो। तितर हिन बूटे खे वॾी चाह ऐं शौक़ सां खाईंदा आहिनि। असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजो चैनल सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारींदा।